आना बहितरीन ग़िज़ा आहिनि ऐं नेरनि में खाइणु अहम बि आहे। इन लाइ आननि जो इस्तेमालु अव्हांखे खोड़ फ़ाइदा ॾेई सघे थो। रोज़ 3 आना खाइण सां अव्हां विटामिन B5, विटामिन B12, विटामिन B2, फास्फोरस, सेलेनियम ऐं विटामिन D ऐं E, विटामिन K, विटामिन B6, ज़िंक ऐं कैल्शियम जो सुठो मिक़दारु हासिलु करे सघो था। इंसानी जिस्म खे कुझु कोलेस्ट्रोल जी ज़रूरत हूंदी आहे जेको आननि में मौजूदु आहे। रोज़ 3 आना खाइणु अव्हांजी HDL कोलेस्ट्रोल में वाध करे थो ऐं जिस्म में मौजूदु हानिकार कोलेस्ट्रोल खे ख़तमु बि करे थो। आना अव्हांजे जिस्म में मौजूदु समूरे हानिकार कोलेस्ट्रोल खे ख़तमु कनि था, जंहिंसां दिलि जी बीमारी जा इम्कान घटिजनि था। आननि में मौजूदु सेलेनियम दिलि खे ताक़त ॾिए थो, जंहिंसां जल्दी मौत जा इम्कान बि घटिजी वञनि था। हिकु तहक़ीक़ मूजिबि रोज़ 3 आना खाइणु अव्हांजी हॾियुनि जी वाध वेझ लाइ बहितरीनु आहे। इन्हनि में मिलंदड़ प्रोटीन असुल में अव्हांजे कैल्शियम खे बरक़रार रखण ऐं जज़ब करण में मदद करे थो ऐं अव्हां जूं हॾियूं मज़बूत थियनि थियूं। नेरनि में आननि जो इस्तेमालु अव्हांजी याददाश्त खे तेज़ करण में अहम किरदारु अदा करे थो, छो त हिननि में जझे मिक़दार में कोलिन हूंदो आहे जेको दिमाग़ लाइ अहम आहे। आना ल्यूटेन ऐं ज़ेक्सांथन जी ग़िज़ाइयत सां भरपूर हूंदा आहिनि। ही एंटी ऑक्सीडेंट्स आहिनि जेके अखियुनि जी नज़र खे बरक़रार रखण में मदद कनि था।